अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन तरीक़ा में बलिका रहा है यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजिया का अली रजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब 28वीं तरमीम जूं ॻाल्हियूं ॾाढो हाणे ज़ोर तो पकिड़े वठी हुयूं, ज़ाहिर आहे ख़बर त 27वीं तरमीम लाइ बि ईअं ई हुयो, पहिरियां ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं, पोइ अचानक गवर्नमेंट हाणे बि चवे थी, बैरिस्टर उन्हनि जा जेके वेठा आहिनि उहे चवनि था ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर न त 28वीं तरमीम ते बाज़ारि डिस्कशन आहे कोन, पर ॻाल्हियूं पोइ बि हलंदी पियूं डिस्कशन जे हवाले सां। ख्वाजा आज़ाद चवनि था एजुकेशन डिपार्टमेंट, फलाणो डिपार्टमेंट, राना सना चवनि था NFC, माना इहे ॻाल्हियूं आहिनि, पर कलेक्टिव रिपीटेशन आहे ॿिनि शयुनि जी। हिकिड़ी त NFC जी जेका बार बार ॿाहिरि अचे थी पई, त उन में ज़ाहिर आहे पैसा वापसि ॻाल्हियूं हलनि थी पयूं। ॿियो बि रिपीटेशन आहे त भई सूबा या कोई एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स या कोई अहिड़ो तरीक़ो, इहे रिपीटेशन में ॿई ॻाल्हियूं हलनि। ॾिसो जेसि ताईं हुकूमती तर्दीदनि जो सवाल आहे त अहिड़ी का शइ 28वीं तरमीम जी न पई थिए, इन ते तव्हां एतबार इन करे न कयो जो 27वीं आईनी तरमीम जे अचण खां महीनो पहिरीं ताईं हुकूमत जा अॻवान वज़ीर तरदीदूं करे रहिया त अहिड़ो कुझु कोन्हे। ज़ाहिर ग़लति बयानी करे रहिया। 27वीं आईनी तरमीम आई ऐं पास बि थी। सो हाणे अगरि हुकूमती अॻवान तरदीदूं कनि था त 28वीं तरमीम इहे शोशू आहे कुझु न, इन ते एतबार न कयो। 28वीं आईनी तरमीम वरी किथे न किथे कुझु न कुझु पचे ज़रूरु पियो। हाणे सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त 27वीं आईनी तरमीम जे अचण खां पहिरीं घणो शोशो इहो ई ॿिनि ॻाल्हियुनि जो हो त सही, हुन में 27वीं आईनी तरमीम में NFC यानी वफ़ाक़ जो हिसो पैसनि में वधाइबो, सूबनि जो घटाइबो, कुझु जेका अरिड़हीं तरमीम जी शयूं ख़तमु करे वफ़ाक़ खे वधीक मज़बूत कबो, सूबनि खे कमज़ोर कबो ऐं नवां सूबा ठाहिण जी ॻाल्हि हुई। उहे ॻाल्हियूं हलाए 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 पोइ आख़िर में जॾहिं ॾिली थेले में आई त उन में बेसिकली ॿ ॻाल्हियूं बसि। ॿिनि ॻाल्हियुनि ते ज़ोर हो। हिकिड़ो जुडिशरी सां जेको करिणो करिणो कयो अथनि, यानी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ऐं हाई कोर्ट जे जजिस जी ट्रांसफ़र, ऐं ॿियो जेको हुननि खे ॿी जेका अहम ॻाल्हि करणी हुई हू आर्मी जी जेको स्ट्रक्चर आहे, CDF ऐं वाइस आर्मी चीफ, ही जेको आर्मी में चेंजिस आई, ऐं टी ॻाल्हि इस्तशना त फील्ड मार्शल खे बि इस्तशना हूंदो, सदर पाकिस्तान खे बि इस्तशना हूंदो, त उहे सही उन्हनि कयूं, बाक़ी सभु ॻाल्हियूं पोइ ते करे वरितियूं। हाणे उन में बि मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ख़्यालु हो त इहे ॻाल्हियूं आस्ते आस्ते हज़म करायूं पियूं वञनि, ही कराए वरितो अथनि। हाणे वरी 28 ईंदी। हाणे 28 जो ज़िक्र वरी शोरो गुल ज़ोर शोर सां जारी आहे। आउं सम्झां थो त 27 लाइ डेडलाइन मुक़ररु हुई, छाकाणि त आलिया जी क़यादत जी रिटायरमेंट हे हो सभु मामलात हुआ हिन नवंबर जे आख़िर ताईं, त इन करे हुन में टाइम जो प्रेशर हो। साॻी रीति टाइम जो प्रेशर इन हवाले सां हो त ही जेको कुझु फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में चैलेंज थियल आहे 6वीं आईनी तरमीम जे हवाले सां, लिहाज़ा उन्हनि ॻाल्हियुनि खे बि ॾिसणो, जजिस बि रिटायर थियनि पिया। जजिस बि रिटायर पिया थियनि, त उन्हनि चयो त ही त तकड़ि करे ॾियो, 27-28 नवंबर खां पहिरीं पहिरीं उहो करिणो हो, उहो करे वरितो। पर 28 लाइ ख़ुदा ख़बर डेडलाइन आहे या न आहे, लेकिन मुर्तज़ा जतोई मुस्तक़िल NPP अॻवान मुस्तक़िल इहो चवंदा अचनि पिया, 27 खां पहिरीं बि चवनि पिया त नवंबर डिसंबर अहम महीना आहिनि। अॼु बि हुननि चयो त ही अहम महीना आहिनि, 28 ऐं 29 तरमीमूं अची सघनि थियूं, ऐं पीपल्स पार्टी लाइ वॾो इम्तिहान हूंदो। हाणे 28 तरमीम पीपल्स पार्टी लाइ छो इम्तिहान हूंदो, मुर्तज़ा जतोई ज़ाहिर हू वज़ाहत त न कई, पर अंडरस्टूड ॻाल्हि आहे त अगरि हुन में ही NFC यानी नाणो घटि थियो सूबनि जो, उन ते पीपल्स पार्टी जो राज़ी थियणु, ऐं ॿियो ख़ुदा न ख़ासिता सूबनि तोड़ण वारी ॻाल्हि ते ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी हुजे केर बि हुजे उहो कीअं मञी सघे थी, त इहे इम्तिहान थिए। हाणे उन्हनि ॻाल्हियुनि खे ही सिर्फ़ु मुर्तज़ा जतोई न पियो चए, तव्हां ॾिसो ओचितो ओचितो मुस्तफ़ा कमाल MKM वारो सो हथनि मां निकितो पियो वञे, जल्दी बना दो, फिर आइन में सूबे बनाने के हवाले से तरमीम कर दी जाएगी। हाँ हाँ, तो छो नथी सघे, थी छो नथी थियण लाइ कुझु बि करे छॾियो, पर ही मुंहिंजी ॻाल्हि या मुंहिंजी छा इहा ॻाल्हि साबित थी करे त हिन महिल आइन में सूबो ठाहिण जी का शिक मौजूदु ई न आहे। गुंजाइश न। ही जेको चवनि था त सूबो पास करे वठे पोइ अहिड़ो को आइन में जो ॿिए नओं सूबो ठाहिण जी 73 जे आइन में को शिक मौजूदु ई न आहे। त हाणे चवनि था ठीकु आहे छो न तरमीम करे वठंदी, पोइ उते ठाहे वठंदासीं त वज़ीर आज़म साहिब जहिड़ो ख़्यालु अचे ओड़ो सूबो ठाहे छॾे। सो
ॻाल्हि इहा आहे त पोइ मुख़्तलिफ़ एंकर पर्सन्स बि चवनि पिया, जीअं तव्हां मूंखे ॿुधायो पिए त इस्लामाबाद जा सीनियर जर्नलिस्ट आहिनि, हू चवनि पिया त पीपल्स पार्टी खे नियापो पैगाम मोकिलियो वियो आहे त बाबा 28 ते तव्हां हील हुजत न कजो, बसि हाणे जीअं चयूं था उअं थी वञणु खपे, न त उहे वरना वारी ॻाल्हि थिए। ॻाल्हि सही आहे, अगरि इहा अहिड़ी का तरमीम सरफेस थिए पई ऐं माज़ी वांगुरु इहो ॾेखारे, वॾो बहू ॾेखारे, कुझु ॿी शइ वठणु मक़सदु न आहे, त इहे ॻाल्हियूं त पीपल्स पार्टी हुजे न हुजे, मञे न मञे, नंढा सूबा बिलख़ुसूस सिंध लाइ इहो तस्लीम करणु मुमकिन न हूंदो, त पोइ हिकिड़ो वॾो क्यास क्रिएट थी वेंदो ऐं हीउ सिर्फ़ु पोइ पीपल्स पार्टी लाइ इम्तिहान न हूंदो, पोइ सिंध जे माण्हुनि लाइ बि इम्तिहान हूंदो। सो आउं अञा बि आउं इहे सोचणु या सम्झणु चाहियां थो कि किथे न किथे रैशनल, किथे न किथे जेको आहे इहो मंतक प्रिवेल कंदी त भई हेॾी सारी शइ करण जो सां तव्हां केतिरो वॾो ममड़ मचाए छॾींदो ऐं उहो हिकिड़ो नेवर एंडिंग ममड़ थी वेंदो, त हुन हासिल छा आहे? तंहिंजे करे जीअं मूं कल्ह बि गुज़ारिश कई पिए त पोइ हीउ सॼो ॾेखारे ऐं पोइ बल्दियाती इदारनि जो बिल पास कराइणु अगरि मक़सदु आहे ऐं बल्दियाती इदारनि खे वधीक बाख़्तियार करणु मक़सदु आहे, त बसि ओतिरी ॻाल्हि कयो न। हरबुरू ही भउ छो था ॾेखारियो? रियल शइ ते डिस्कस कयो त फिर ख़्याल रियल शइ ते ॻाल्हायो न, त भई बल्दियाती निज़ाम पोइ ज़ाहिर ॾिसो, अगरि बल्दियाती निज़ाम मज़बूत थियनि था त सिर्फ़ु कराची म्यूनिसिपल त मज़बूत न पई थिए न, पोइ लाड़काना बि थिए, फिर नवाबशाह बि थिए पई, बदियन ठठो सभु थियनि पिया। हाणे सवाल इहो आहे त केतिरो बाख़्तियार कजे, ओतिरो बाख़्तियार कजे जेतिरो मुशर्रफ साहब कयो नाज़िमनि खे, या मुर्गो उन खां बि ॻाल्हि वधाए जेको इमरान ख़ान ॻाल्हि कंदो त डायरेक्ट मेयर चूंडिजी वञे ऐं पोइ पुलिस बि हुननि वटि हुजे, सॼा फंड्स बि मेयर वटि हुजनि, डायरेक्ट चूंडिजी अचे, जीअं न्यूयॉर्क में ऐं अमेरिका वग़ैरह में थिए थो त मेयर डायरेक्ट चूंडिजंदा। पर अगरि ईअं आहे त अमेरिका में त सर प्रेसिडेंट बि डायरेक्ट वोट वठी अचे थो न, सीएम बि डायरेक्ट गवर्नर बि डायरेक्ट वोट वठी अचनि था, चवंदो प्रेसिडेंशियल फॉर्म में, पोइ प्राइम मिनिस्टर बि डायरेक्ट वोट वठी अचे न। पोइ इहो कहिड़ो तरीक़ो आहे त सिर्फ़ु सिटीज़ में त तव्हां बाख़्तियार कंदो मेयर खे ऐं वज़ीर आज़म गुॾा हूंदा या वज़ीर आला बि चूंडिजी अचे। सो लेकिन हैविंग सेड दिस, इहे डिबेटेबल ॻाल्हियूं आहिनि, हिन मौज़ू ते ॻाल्हि थिए, पर सिंध जी वहदत ते, उनजी जोग्राफी ते केरु मञे थो नथो मञे, इट्स इररिलेवेंट। सिंध जो माण्हू कीअं मञंदो इहो? कॉल अब्दुल्ला शुरू हैदराबाद मां। जी शुरू साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पर काज़ी साहब के मूं त पंहिंजो हारी कार्ड बि हिकिड़ो सिलसिलो सिंध गवर्नमेंट शुरू कयो आहे, पंहिंजो आबाद घर भरण लाइ जेको आहे उन में उन्हनि खे जेको सब्सिडी जा पैसा मिलनि पिया, त सॼी सिंध में जेको आहे मिलनि पिया। हैदराबाद ज़िले में जेको आहे कमु बंदि हो वियो आहे। मुंहिंजी अवाली प्रोग्राम जे तवसुस सां मिनिस्टर खे एग्रीकल्चर वारनि जे रिक्वेस्ट आहे त पंहिंजो हैदराबाद ज़िले जे आबाद प्यारनि जो सिलसिलो जेको शुरू कयो, उन जी ॻोल्हा ते बंदि लॻो पियो आहे। ठीकु साईं, बिल्कुलु मोहन सिंध ते हाज़िर मां। जी रज़वी साहब, छा चवणु चाहींदा? या फिर बा मुझे तो क्याली काली साहब जे सलाम। माशाअल्लाह, असांजा चूडल नुमाइंदा सियासतदान, असांजा जेके ॿिया वस धणी हुन ॾाढो आवाम जी फिक्र राति ॾींहुं आवाम लाइ महिनत कनि पिया, ही शयूं हटायूं, ही कयूं। कड़क जो अशर तव्हांजे साम्हूं थियो, वरी ख़ैर जो सारे जो असर बि तव्हांजे साम्हूं थियो, कलर डिजाजी ॻाल्हि तव्हांजे रूबर। हाणे वरी असां ग़रीबनि आबाद कीअं काटे काइन मिलूं हलाए छॾियूं, कमंद जा रेट ओपन करे छॾियूं, माण्हू वीचारा ॾाढा ख़ुशहाल थी विया आहिनि। तव्हांजे हुकुमरान जी ऐं जेके वस धणियनि वीचारा राति ॾींहुं आवाम जे लाइ हुकूमतूं खटींदा, आवाम लाइ हुकूमत कंदा, पंहिंजे लाइ कुझु कोन कयो अथनि। हाणे मिलूं हली वियूं, आवाम खे रेट मिली विया। बाक़ी 12 ऐं जनवरी ऐं फरवरी ॿिनि टिनि महीननि में कंहिंजो कमु निकिरंदो कोन पियो। कमनि जो रेट अलाए किथे पुॼंदो, खंड 6000 वारो कटो 10,000 ते पुॻो आहे। इन ते साईं रोशनी जा महिरबानी थींदी। ठीकु आहे साईं। शोरो साहब हैदराबाद में हारी कार्ड लाइ
चयो त सही बिल्कुलु सही कहता हूँ हाँ शुरू असां वटि शुरू न थियो आहे हैदराबाद में या जिथे किथे बि सिंध में सही तव्हांजी गुज़ारिश ज़रूरु ज़रात खाते जा वज़ीर ऐं जेके बि इख़्तियारियूं आहिनि ॿुधंदियूं असां तव्हांजी गुज़ारिश आहे देरि सवेर शुरू त सभिनी हंधि कंदा पर छा हुन सां मसइलो हल थींदो हिकिड़ी अलॻि बहस आहे लेकिन बहरहाल तव्हांजी गुज़ारिश इख़्तियार धणी ज़रूरु ॿुधंदियूं हूंदियूं जेतिरी साहिबु तव्हां सिंधी ॻाल्हि करे वियो पोइ ईअं एहतियातनि तव्हां चयो त आऊं ते रोशनी विझां हिन में रोशनी विझण जी हाणे गुंजाइश न आहे ये ॻाल्हि रोज़े अया वांगुरु बिल्कुलु हिकिड़ी चिठी साफ़ आहे जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त आबादगारनि जो को मतिलबु को धणी धुणी कोन नज़र अचे थो को केरु पुछण वारो कोन्हे त भई ही कीअं कणिक सारी भाॼियूं कनि था त उन्हनि जो रेट नथो मिले हाणे कमनि जो हाल जेको कयो वेठा आहियो अच्छा पोइ सही आबादगारनि खे सोड़ो कयूं पिया छाकाणि त कंज़्यूमर खे जेको रोज़ हिन खे वापराईंदड़ आहिनि उन्हनि खे फ़ाइदो थिए थो उन्हनि खे बि नथो थिए उन्हनि खे खंडु बि महांगी उन्हनि खे चांवर बि महांगा उन्हनि खे अटो बि महांगो त आख़िर फ़ाइदो कंहिंखे थो थिए मां त इहो ॾिसो कंहिं बि मैनेजमेंट जो कंहिं बि रेगुलेटरी अथॉरिटी जी हिन खां वधीक फेलियर छा थी चई सघिजे ॿी हिन खां वधीक फेलियर ॿियो छा थो थी सघे त ॿ धुरियूं आहिनि ॿई नुक़सान में हिकिड़ो उपाईंदड़ जेको उनखे यानी ग्रोअर आहे आबादगार आहे ॿियो उनजो इस्तेमालु कंदड़ आहे ॿई नुक़सान में रेगुलेटरी बॉडी वारा फ़ाइदे में मिडल मैन ऐं शुगर मिल्स अच्छा पोइ ॻाल्हि इहा यानी हीअ जेके विच जा आहिनि शुगर मिल बि त ज़ाहिर आहे को खंडु घरां त कोन थी पैदा करे हू कमंद वठे थी अच्छा पोइ इहो आहे त चलो भई हिन ॿिन्ही खे नुक़सानु आहे हाँ मुल्क खे फ़ाइदो थो थिए अच्छा अच्छा मुल्क खे कीअं फ़ाइदो थिए तव्हां हर शइ जेका आहे डॉलर में इम्पोर्ट था कयो हिते खुटी पए थी यस हू ठाहिनि था एक्सपोर्ट था करे छॾनि हिते ॾियनि ई नथा पाकिस्तान शुगर मिल वारा हींअर बि खंडु इम्पोर्ट कई अथनि न वरी हुननि मोकिली यस एक्सपोर्ट कई यस वरी सरकार घुराई त मुंहिंजो मतिलबु आहे त न जेको ग्रोअर आहे आबादगार हुनखे फ़ाइदो न वापराईंदड़ खे फ़ाइदो न मुल्क खे फ़ाइदो इन खां वधीक फेलियर रेगुलेशन जो ॿियो छा थो थी सघे इन खां वधीक रोशनी कड़ी वञिजे कंप्लीटली हिन वक़्तु जेको आहे अॼु पाण ज़ाहिर 28 तरमीम जूं ॻाल्हियूं त हलनि थियूं पर हाणे 28 तरमीम जेसि ताईं अचे ज़ाहिर हिकिड़ो अगरि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त पोइ ऑब्वियसली इट्स क्लियर त इहा हज़म त कोन थी एतिरो आसानी सां इन टर्म्स ऑफ अवाम पर 27 तरमीम त जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं अवाम जी नज़र में त एतिरो उभरी कोन आई आहे पर आहिस्ता आहिस्ता मोमेंटम गेन थिए थो वकिला हुजनि वकील हुजनि वकील आमिर वड़ाइद साहब चवनि पिया भई माण्हुनि खे उथणो पवंदो हे 28 तरमीम में खणी ईंदव सूबनि खे चई ख़तमु करणा हिनखे 27 तरमीम सां लिबड़णो पवंदो असांखे इहा ख़तमु करणी पवंदी 27 तरमीम लाइ उहो लाहौर हाई कोर्ट जेको आहे उहो फुल कोर्ट ठाहे करे ॿुधणी शुरू करे ॾिनी आहे 27 तरमीम जे मथां गवर्नर्स हुन मां छा थो अचे छा नथो अचे पर लाहौर बार बि जेको आहे उहो कल्ह एहतिजाज कयो आहे लाहौर बार बंदि करायो आहे हाई कोर्ट बि बंदि करायो आहे कल्ह सुभाणे बि चवनि था बंदि कराईंदासीं अवाम में जेको आम माण्हू जेको डायरेक्ट न वकील आहे न जज आहे उनखे बि तव्हां जनरल सर्वे कंदो न यस त 10 माण्हुनि खां तव्हां हिकिड़ो रैंडम सर्वे कंदो त हुन मां 4 या 5 खे त ख़बर न हूंदी त मामिलो आहे छा जी पर जेके बाक़ी 5 जेके इनखे सम्झंदा उन मां 5 मां 3.5 खां 4 माण्हुनि जी मुखालफ़त कनि पिया त को पब्लिक ओपिनियन या त इग्नोरेंट आहे जेके ख़बर ई न आहे अलाए छा आहे बसि कुझु हूंदो यार जज अलाए छा थो थिए जिन्हनि खे ख़बर आहे थोरो घणो बि मामले जी उनजी मुखालफ़त कनि पिया अक्सरियत त माण्हुनि जी कंहिंखे परवाह आहे ख़ुदि MNA सेनेटर साहिबान मोज़िज़ ऐवाननि जा उन्हनि मां केतिरनि हिन बिल खे पूरो पढ़ियोसि वोट ॾियण खां पहिरीं सो इहो उहो ॾिसो दुनिया में एतिरी मेजर रीशफल्स लाइ पूरा हिकिड़ी पब्लिक डिबेट्स थींदियूं आहिनि पब्लिक खां फीडबैक वरितो वेंदो आहे किथे किथे रेफरेंडम्स थींदा आहिनि यस त भई ही असां मैंडेट खणी न आयासीं केरु हिननि खां पुछे हिननि जेके हींअर इक़्तिदारी धुरियूं ऐवान में वेठियूं आहिनि त तव्हां 8 फरवरी 2014 में जेको 2024 में जेको वोट हलो फॉर्म 47 तहत ई हा 47 में त मैंडेट मिली वियो ख़ैर पर ॻाल्हि इहा आहे त जेको फॉर्म जेको तव्हांखे वोट वठी आयो त तव्हां हुन इलेक्शन कंपेन में चयो त असीं 26 आइनी तरमीम आणींदासीं असीं 27 आइनी तरमीम आणींदासीं या असीं 28 आइनी तरमीम आणींदासीं तव्हांखे मैंडेट केरु ॾिनो आहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि न तव्हांखे छा ही छा सम्झो वञे थो असां जहिड़े मुल्कनि में जेका डेमोक्रेसी ऐं जमहूरियत हुजे थी उनमें सम्झो वञे थो त
असीं वोट वठी आया आहियूं तंहिंजे करे हाणे कारे सफ़ेद जा असीं मालिक थी वियासीं। यस यस इहो इंतिहाई ग़लति फ़हमी आहे बिल्कुलु ऐं मंतक आहे, बिल्कुलु बेबुनियाद ॻाल्हि आहे हीअ। तव्हां अछे कारे जा मालिक नथा थी वञो हिकिड़ो वोट वठण खां। ठीकु आहे, बट अगरि तव्हां या त पोइ तव्हां इलेक्शन कैंपेन में चई अचो त मां बाचा थींदोमांव। हा त भई आउं बादशाह थी वेंदुसि, पोइ आउं जेको तव्हां बस चुप करे वेहिजो, पोइ आउं जेको वणे करे छॾियां। अच्छा, सो हाणे अचूं था त हीउ जेको लाहौर हाई कोर्ट, अच्छा तव्हां कॉलर वठो ॻाल्हाए था। मोहम्मद गिलानी तव्हां वटि कमु आहे। जी गिलानी साहब छा चवणु चाहींदा? साईं अली करे साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे त अॼु टाइम न्यूज़ ते हिकिड़ी क्लिप ॾिसण मिली जंहिंमें पीपल्स पार्टी शहजाद कोट जो MLA आहे मीर आमिर मक्सी, ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस चए थो त पंजाब जी भेट में सिंध में कम थियनि कोन था। अगरि थियनि था त उहे तमामु गैरमयारी आहिनि। जेके रोड ठहनि था, CC ब्लॉक आहे, उहे एतिरा गैरमयारी आहिनि जेको 2-3 साल में 10% हूंदा आहिनि। त हू चए थो मीडिया जे ज़रिए पंहिंजे सिंध सरकार ते महिरबानी करे पंहिंजे सूबो आहे उनजो ख़्यालु रखो, कमु करायो। ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी जो MLA मुतफ़िक़ न आहे इन खे रोशनी ॾिजो। ठीकु अच्छा, पहिरीं हू ॻाल्हि पूरी करे ॾियो, पोइ लॻाणी साहिब जी ॻाल्हि ते अचूं था। तव्हांजे लाहौर हाई कोर्ट फुल बेंच ठाहे छॾी आहे। हाणे इन्हनि जो फ़ैसिलो छा थो अचे ऐं केतिरो तकिड़ो थो अचे, इहो डिपेंड करे थो। हुन सां ईअं नाहे त ही 27 तरमीम को मतिलबु असांजे मुल्क में केरु मञंदो ई कोन। असां वटि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खे नथा मञनि त लाहौर हाई कोर्ट खे कीअं मञींदा। लेकिन बहरहाल हिकिड़ो वॾो अपसेट थी वेंदो, तंहिंजे करे अॼु खां ई कमु शुरू थी वेंदो। कमु ज़रूरी मरबती कमु शुरू थी वियो हूंदो हुन पासे ते, कीअं ठीकु कजे मामले खे। इहे टेक बि कीअं थियो आहे इहो सुवालु हूंदो, पर खेसि टेक बि। सो लेकिन बहरहाल जेको पाण ॿ टे ॾींहं ॻाल्हायो पिए त तहरुक वकीलनि में सिर्फ़ु सिंध में आयल आहे, पंजाब में पाण खे नज़र न पियो आयो, त उहो पंजाब लाहौर जी हद ताईं पाण खे नज़र अचणु शुरू थियो आहे। त बहरहाल उते बाइकॉट अदालतनि जो थिए पियो त इहो हिकिड़ो तहरुक पैदा थिए पियो। हू आइन तहफ़ुज़ मूवमेंट अपोज़िशन वारा बि कुझु न कुझु गोड़ कनि पिया। उन्हनि खे कल्ह त इमरान ख़ान जी सिस्टर्स खे बि धक हयां अथनि, ऐं MPA मिनिस्टर खे बि पुलिस वारनि धक हणी पुलिस वारा, पंजाब पुलिस, हा हा कमाल आहे पंजाब पुलिस त। सो मतिलबु ही हिकिड़ो तहरुक वठे पियो, पर एॾो वॾो न आहे अञा। पर ही ज़ाहिर आहे शयूं हिकिड़े ॾींहं में त कोन ठही वेंदियूं आहिनि। हिकिड़ी मोबिलाइज़ेशन थींदी आहे, हिकिड़ो टेम्पो जुड़ंदो आहे, त उहो टेम्पो आस्ते 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 ठहणु शुरू थियो आहे। हिन में ॾिसणो इहो आहे त को मेजर को न्यूज़ त किथां नथी अचे। कोई को बल्क में को इस्तीफ़ा अचनि था, या लाहौर हाई कोर्ट जेको फ़ैसिलो अची वञे थो, या इस्लामाबाद हाई कोर्ट बि ॿुधणु शुरू करे छॾे थो, गॉड नोस। लेकिन टेम्पो ज़रूरु हलणु शुरू थियो आहे। लोराणी साहब कॉलर ना महफूज़ रहमान भुट्टो गोटी मां। जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। त कारी साहब खे अस्सलाम वालेकुम चवंदुसि। वालेकुम सलाम। ऐं माशाल्लाह तव्हांजा प्रोग्राम जेको असां ॿुधी थोरी असांखे जेको आहे नॉलेज वधंदी आहे। ऐं काई साहब मां इहो क्वेश्चन कंदुसि त हिकु त असांखे प्यारो पाकिस्तान मिलियो। असां उन प्यारे पाकिस्तान खे हिन वक़्त ताईं जेलनि में जटनि में त हेॾा सारा असां माण्हू शहीद कराए छॾिया, GS सिंध वारा नौजवान छोकिरा माराए छॾिया, MRD जो दौरु ॾिठोसीं। वरी साईं खे चवां 5 माण्हू गॾु न घुमनि। त हाणे हे मुस्तफ़ा कमाल ॻाल्हि करे थो सूबनि जी, त असां जेको आहे सूबो जेको आहे ॿियो ठारायूं आहे। बाबा सूबो तव्हां भले ठारायो, पहिरियों पंहिंजे प्यारे पाकिस्तान जी हिफ़ाज़त त कयो, पाण में त ठहो। तव्हां सूबनि जूं ॻाल्हियूं था कयो। शर्जील इनाम मेमण आहे, उहो बि हुन सां ॻाल्हाए पियो सिंध जे बारे में, त बाबा असां सूबो ठाहे न ॾींदासीं। पर ॻाल्हि इहा आहे त पहिरियों तव्हां पंहिंजे प्यारे पाकिस्तान जो तहफ़ुज़ कयो। त असां अॻे जंगनि मां मस जान चढ़ाई आहे, ऐं अफ़गानिस्तान सां ताज़ो हाणे जहिड़ा जटा थिया, अलाए कहिड़ा कहिड़ा तकरीबकार अचनि था। त असां पंहिंजे प्यारे पाकिस्तान जेको इहो ठहियलु आहे, इन जी त हिफ़ाज़त कयो। तव्हां सूबनि जूं ॻाल्हियूं था कयो। जी ठीकु साईं। लोराणी साहब, मक्सी साहब जी क्लिप अगरि ईअं आई आहे त सिंध कमु नाकारा थिए पियो ऐं नाक़िस थिए पियो, त को घणी ग़लति ॻाल्हि त कोन्हे। पर ॻाल्हि इहा आहे त साईं पीपल्स पार्टी जा आहिनि, त छो
दौरानी साहब जो ख़्याल हो त पीपल्स पार्टी जा ई माण्हू ॾिसो पीपल्स पार्टी बि त हिकिड़ी वॾी पार्टी आहे हुनमें कच्छ उन्हनि जा MNAs आहिनि कच्छ MPAs आहिनि पोइ हिकिड़ा हूंदा आहिनि हुन कंहिं बि पार्टी में सिर्फ़ु पीपल्स पार्टी न मिसाल नून लीग पंजाब में आहे त सभु जा सभु त हुकूमत में न हूंदा आहिनि हू हुकूमती धुर जा हूंदा आहिनि पर हुकूमत में हुजणु माना को वज़ीर हुजे को झंडो गाॾी ते लॻो पियो हुजे को खातो हुजे को न हुजे त भला हुन वॾनि साहबनि जे वेझनि हलकनि में हुननि जो ख़ासि माण्हू हुजे माण्हू यस को फ्रंटमैन हुजे यस को सणबी पोस्टिंग हुजे या हुनजे चए ते को हुनजा DCSP रखियल हुजे भला कुझु हुजे न त ईअं हूंदो आहे त सभु पोइ सो हर कंहिंखे तव्हां हुकूमत नथा चई सघो हुकूमती धुर जा ज़रूरु आहे जेको सिंध जी हालत आहे चाहे उहो इंफ्रास्ट्रक्चर हुजे चाहे जेका बि शइ हुजे हाणे देग में नथा पऊं उन ते अगरि को माण्हू ॻाल्हाए थो हिन में अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे ऐं हिन में ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे अगरि बख्शी साहब ॻाल्हायो आहे ॻाल्हि त ग़लति कोन्हे ही त हिन जी शाहिदी त सिंध जो ॿार बचो ॾींदो हाणे तव्हां चयो त सिंध हुकूमत खे कुझु करणु खपे हा साईं उहो त बख्शी साहब जे चवण खां बिना बि करणु खपे 14-15 साल 17 साल थी विया आहिनि हुकूमत में चवण जी ज़रूरत त न हुई लेकिन बहर 18 साल सो 18 साल थी विया आहिनि त हाणे बहितर त थियणु खपे आहे पर हाणे उहो त मर्ज़ी आहे हू सम्झा हू चवनि था त न तमामु बहितरीनु आहे शानदार आहे बख्शी साहब सम्झनि था शानदार न आहे कई माण्हू ॿिया बि सम्झनि था त शानदार न आहे सही मुल्क जो ख़्यालु कयो मुल्क खे मज़बूत कयो तव्हांजे ख़्याल में हीउ जेको कुझु थींदो आहे हा इहो सभु मुल्क जी फेवर में वठो साहब इहो जेको कुझु हींअर थी रहियो आहे जेको कुझु सुभाणे थींदो जेको कुझु गुज़िरियल 80 सालनि में थियो आहे सभु मुल्क क़ौम जो मुफ़ाद में त थियो आहे न साईं 1 यूनिट ठाहियो वियो आहे गवर्नर जनरल ग़ुलाम मोहम्मद अची वेही रहियो सिविल ब्यूरोक्रेट ऐं उनखे ॻाल्हाइणु न पियो थिएसि पंहिंजी नर्स जी मार्फत हेॾो सारो मुल्क ईस्ट वेस्ट पाकिस्तान गॾु आहे मुल्की मुफ़ाद में त शरीफ़ माण्हू वेठो न साईं हुनखे को थोरी अयूब ख़ान खे क़बल मुल्की मुफ़ाद खां मथे ॻाल्हि हुई छा इहो 1 यूनिट ठाहे पोइ ईस्ट पाकिस्तान और वेस्ट पाकिस्तान करे वेठा सभु कमु ज़ियाउल भला मुल्की मुफ़ाद में कमु न कयो छा इहे सभु असां वटि लाइन सां मुशरफ खां वेंदे अॼु ताईं सभु मुल्की मुफ़ाद में थिए थो सो हाणे जेको हींअर थिए पियो ऐं जेको सुभाणे थींदो इहे सभु हाणे मुल्की मुफ़ाद उनमें केतिरो मुफ़ाद मुल्क टुटी पियो इन मुफ़ादनि जे चकर में छाकाणि त असांजा जेके अशराफ़ी रूलिंग एलीट हुजे थी उन ॻाल्हि विसरी वञे थी त हीउ ज़ाती मुफ़ाद आहे या मुल्की मुफ़ाद आहे त उहो गॾिबॾि थी वञनि था बाद में ख़्यालु अचे थो अरे त मुल्की मुफ़ाद में मूं त कयो पे बसि पाण खे मुफ़ाद सम्झनि था मुल्क साथ त बसि मुल्की मुफ़ाद आहे कलन अब्दुल अजीज़ दाणी कश्मीर मां जी दाणी साहब छा चवणु चाहींदा वालेकुम सलाम साईं जी साईं मुंहिंजो सुवालु आहे त पाकिस्तान पारां IMF खे 200 अरब जा नवां टेस्ट लॻाइण जी ख़ातिरी कराई आहे छा आख़िर अवाम इन्हनि टेस्टनि जा भार केतिरो बर्दाश्त कंदो ठीक साईं IMF लाइ साईं चवनि था त वरी नयनि टैक्सनि जी को वादो करे आया आहिनि सही वादो करे आया आहिनि त पैसा वठो था ॾाणी साहब मुफ़्त पैसा ॾींदा छा हुननि खे पंहिंजी उगाड़ी बि करणी आहे न हू था पैसा अचनि था हिते लॻनि किथे था हुतां पैसा अचनि था उन्हनि जी किस्त ॾियण लाइ ऐं उन्हनि जो ई व्याज भरण में असीं पूरा आहियूं असां वटि उपत थिए किथे ऐं असीं पंहिंजा ख़र्च घटाइण लाइ तयारी न सवाल जा पैसा तयारी नथा थियूं तयारी नथा थियूं सोच में बि न आहे सोच में बि न आहे अच्छा पोइ जेको ख़र्च कयूं था भला उहो भला करप्शन खे भला को 50% घटि करे छॾियो त घटि में घटि एतिरो पैसो आहे हिन मुल्क में लॻे थो त एतिरी डेवलपमेंट थिए मुल्क में ऐं पैसे जी हेठि ताईं रवानी थिए जो मुल्क जे अंदरि हिकिड़ी सस्टेनेबल ग्रोथ थिए उहो बि नथो थिए सो पोइ ज़ाहिर IMF खे कहिड़ो ॾोरापो था IMF खे कहिड़ो हू त मतिलबु जीअं थींदो आहे हिकिड़ा सूदखोर हुजनि था ब्याजखोर उन्हनि खे बैंक आहे न सर जी हा बैंक खे हाणे मयार ॾिजे त असीं हुन खां पैसा वठी वञी जेको आहे हू असां काज कयोसीं काज में 2000 माण्हू घुरायासीं बैंक खां कर्ज़ु वरितोसीं या गाॾी जो मॉडल चेंज करण लाइ असांखे भुतार करे करे वठंदा कंहिं ज़माने में हाणे त ख़ैर ज़रूरत न अथनि
त भई बैंक त ॿधल कोन्हे, तव्हां पैसा जुआ में उॾाए छॾिया या शादी जो कार्ज कयो उन में उॾाए छॾियो। हू चवंदो मुंहिंजी किस्त बि ॾियो, मुंहिंजो व्याज बि ॾियो। पर IMF इहो करे थी त गॾो गॾु इहो ॿुधाए बि थी त कीअं पंहिंजे अंदरि फ़ज़ीलत आणियो कि असांजो कर्ज़ु निकिरे। हर शइ असांखे ॿुधाइणी थी पए। अच्छा पर हीअ त ॻाल्हियूं पंहिंजाए ते 28 में तरमीम जूं ॻाल्हियूं पंहिंजाए ते, पर नई वरी हिकिड़ी मुसद्दिक़ मलिक साहब NDMA चेयरमैन सां गॾु वेही करे हिकिड़ी लंबी चौड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंमें हुननि ॿुधायो त भई क्लाइमेट चेंज अचे थो पियो, ॾाढो फ़र्क़ु थो पए, डिस्ट्रक्शन सर्दियूं बि वधंदियूं त गर्मियूं बि वधंदियूं, त इन तरीक़े सां मानसून बि ज़्यादा थींदा, त पाणी बि ज़्यादा ईंदो। माना हुन हिकिड़ो पूरो थल ॿुधायो असांखे। हुन खां पोइ हुननि चयो त भई असांखे पाणी जे रेज़र्वॉयर्स आहिनि ते लाज़िमन हाणे ॻाल्हि करणु खपे, जेको हुननि वरी रिमाइंड करायो त NDMA चेयरमैन साहब चवनि था त पिया त NDMA जेको आहे उहो प्रपोज़ल ठाहिया आहिनि, गवर्नमेंट जेके प्रेज़ेंट कया आहिनि, ऐं हाणे सूबनि खे बि शेयर कया था वञनि, जंहिंमें झेलम ऐं सिंध जे मथां कोई डैम या रेज़र्वॉयर ठाहिण जी ॻाल्हि आहे। ॾिसो, NDMA नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ही कहिड़े मक़सद लाइ ठही हुई? जॾहिं डिज़ास्टर अचे हुन मैनेजमेंट को डिज़ास्टर थिए त जेको माण्हू हथ पेर फुकिजी वेंदा आहिनि, त हिकिड़ो ॿियो इदारो, असां वटि हर कम लाइ हिकिड़ा नया इदारा ठहनि था, अहिड़ो असां वटि शाहूकार मुल्क न। पोइ बाबा ही लोकल ही सॼा तव्हांजा सिस्टम्स कहिड़े कम जा आहिनि? कहिड़ी कम जाए। ऐं NDMA घटि में घटि सिंध में अॼु ताईं कहिड़ो रोल प्ले कयो आहे? लेकिन चलो उन बहस ते नथा वञूं, जो इदारो ठाहिणो हूंदो आहे, उन कुझु माण्हुनि जी पोस्टिंगूं छॾणी हूंदियूं आहिनि, उन कुझु अरबे रुपया अचणा हूंदा आहिनि, त ठाहे छॾियो आहे NDMA, ठीकु थी वियो। हाणे पोइ PDMA बि आहे, NDMA बि आहे, उहो पोइ जेको थींदो आहे असांजे मुल्क में। NDMA केरु थींदी आहे ॿुधाइण वारी त डैम ठाहिजनि या न ठाहिजनि? इहो किथां NDMA जे मैंडेट में या डोमेन में इहा ॻाल्हि अची वई आहे? किथां अची वई आहे? को लॉजिक सम्झाए न मूंखे। तव्हां आहियो त अगरि ख़ुदा न ख़ास्ता को ज़ुल्ज़ुलो अची वञे, उन में मैनेजमेंट अचण खां पोइ ठीकु आहे, पोइ त NDMA इहो बि चए त कराची फॉल्ट लाइन ते आहे त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी असांखे ॾियो त असां नक्शो पास करण खां पहिरीं, घण इमारत तामीर थियण खां पहिरीं NDMA खां अप्रूवल वठे, त बिल्डिंग कंट्रोल जो इंतज़ाम बि संभाले वठे NDMA। अच्छा, पोइ अगरि किथे ड्राउट अचे थो त इहो बि हू वञी पहिरीं खां उते ज़मींदारी ऐं ही सभु उनजो कहिड़ो कमु आहे जो हू ई ॿुधाए पई त डैम किथे ठाहियो? जेको जंहिंजो कमु न आहे उहो त छो पंहिंजी हरू भरू चढ़त करे थो? ही कहिड़ा बि बहाना करे वठो। ॾिसो, अगरि माहौलियाती तब्दीली अचे पई, ऐं जेका अचे पई, ईअं नाहे त इहो हिकिड़ो डोनाल्ड ट्रम्प चवाणी त हिकिड़ो बड़ी हवाई ॻाल्हि न आहे, हिकिड़ी हक़ीक़त आहे। त पोइ दादा फ्लड्स त ईंदा ईंदा, वाधू पाणी ईंदो, ऐं पोइ हुन खां पोइ ड्राई ईयर्स यानी ख़ुश्क साल बि ईंदा, जंहिंमें पाणी हूंदो ई कोन। यस त हूंदो ई न, त तव्हांजा डैम्स बि तव्हां वारी भरींदो, ऐं पाणी न हूंदो त तव्हांजा डैम्स वारी जे करे तबाह थी वेंदा। ही अरबे डॉलर तव्हां किथां आणींदो? हिकिड़ा ई नथा ठही पूरा थियनि, हिकिड़ा ई जेके ठाहियो पिया उहे नथा ठहनि। पूरा नथा सो थियनि। इहो हिकिड़ी बसि उहो हिकिड़ी मथे में फेरी वेठल आहे, ऐं माण्हुनि खे हरू भरू मुंझाइणो आहे, ॿियो कुझु कोन्हे। खलनि असांखे फ़कीला करणो सजाणी मीरपुर क़स्मा जी सनाणी साहब छा चवणु चाहींदा? साईं चयो तया ते सलाम साईं, ही जेको हारी कार्ड आहे आउट दोस्तनि खे चवंदुसि त इहो न वरितोसि भलो आहे, मुंहिंजो कार्ड ते आयो आहे, हिकिड़े ॾींहं जो रोलो पोइ उन्हनि कयो आहे, हाणे 4 पंध कया अथमि, उते वेचारा माण्हू झूना के व्हील चेयर ते पिया अचनि, कंहिंखे सहारो ॾियो पिया अचनि, कंहिंजा आमूठा कम कोन था कनि, नादरा मां सही करायो, रिगा थी भाड़ सस्तो करे जॾहिं त भलो पोइ ॾिया किथे औरतुनि वीचारनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पोयां लाइ छॾियो। असांखे इन जो जी ठीकु साईं। ॿियो बि कॉलर अब्दुल गफूर काके पुटो नवाब शाह जी काके पुट साहब छा चवणु चाहींदा? साईं कविता भाई यादव साहब तव्हांजो करामत। साईं कविता खां मुंहिंजो सुवालु आहे त हीअ जेका 27 तरमीम आई उन खां पोइ 28 29 अॻी ऐलान जेको आहे सो हिन हिकिड़ी सीरियत जो जेको आहे सो ऐलान करे पियो वञे, त तव्हां सम्झो था त जेको आहे सो हींअर जेके नापसंदि ॻाल्हियूं आहिनि ख़ुशूसनि नंढनि सूबनि जो जेको आहे सो त इन ड्राफ्ट जेके क़ौमी जेके इक़्तदारी धुरियूं आहिनि उन्हनि तरफ़ां जेको आहे सो एस्टेब्लिशमेंट खे का बि दिक़त न ईंदी जेसि ताईं को जेको आहे सो अवामी मुज़ाहिमत जो जेको आहे सो ज़ोर नथो वधे, तेसि ताईं इहो जेको आहे सो कहिड़ो बि जेको आहे सो पॉइंट हू जेको आहे सो तरमीम जी सूरत में करे ॾींदा। महिरबानी। जी
ठीकु साईं। संजणी साहिब जेका ॻाल्हि तव्हां कई त सब्सिडी भाण खे सस्तो करे छॾियूं पर ब्लैक ते विकिरो रुॻो बंदि करायो यूरिया ऐं भाण जो ऐं उनखे सही ॻाल्हि आहे त उहो पैसा तव्हां अगरि सभिनी खे फ़ाइदो थी वञे इहा ॻाल्हि तव्हां बि चवंदा रहियो आउं बि चवंदो रहियां पर हाणे सरकार मुनासिबु सम्झे थी त ईअं माण्हू लाइननि में बीहनि पोइ कार्ड त करे थोरो थोराइता फील कनि था माण्हू भई स्ट्रेटेजी आहे साईं अवामी मज़ाहिमत ॾिसो हिकिड़ी शइ जेका अञा उहो बि त का शइ थींदी को ऐलान थींदो त पोइ आउं सम्झां त हिन ॻाल्हि ते त ॿियनि सूबनि जी मूंखे ख़बर न आहे त ॿियनि सूबनि में बि रिएक्शन थींदो पर सिंध में त सिंध में तमामु घणो रिएक्शन थींदो ज़ाहिर आहे सुबुह हिन वक़्तु केपी में तव्हांजी हालत जेका आहे उहा अहिड़ी ख़राबु आहे ॾिसो छा था कनि केपी सां ऐं बेसिकली ॾिसो केपी में वरी बि जेको माण्हू छाकाणि थोरो वधीक अर्बनाइज़ बि आहे थोरा शहर बि ठहियल आहिनि थोरा स्टेबल आहे पख्तून आबादी बलूचिस्तान जी भेट में आउं चवां थो ऐं डिफरेंट थोरो ट्राइबल सिस्टम हुते बि आहे पर हिते शहरी आबादियूं वधीक आहिनि हुते एतिरो ट्राइबल सिस्टम ऑपरेट नथो करे बलूचिस्तान जो डिफरेंट माहौल आहे लेकिन ॻाल्हि इहा आहे त बलूचिस्तान केपी में वरी बि हिकिड़ी इलेक्टेड गवर्नमेंट्स जिन्हनि खे माण्हुनि जी राय जी परवाह रही आहे पीटीआई खां अॻु बि रहंदियूं आहियूं बलूचिस्तान में बदकिस्मती सां एकड़ ॿेकड़ हुकूमतनि खां सवाइ उते हमेशह डमी गवर्नमेंट्स राज कयो त पोइ हुते छा थियो आख़िर में त चवण लाइ त हिकिड़ी हुकूमतूं आहिनि बलूचिस्तान पर बेसिकली देयर इज़ नो बफर विच में को विथी कोन्हे या माण्हू आहिनि या रियासत आहे यस केपी में हू हाणे अगरि केपी में जेको ही जीअं रवैयो रखियो वेठा आहिनि ऐं जीअं ॻाल्हि अञा वधाइण जी ॻाल्हि कनि था त असीं गवर्नर राज लॻाए छॾींदासीं असीं हुकूमत फारिग करे छॾींदासीं त तव्हां माण्हुनि ऐं पंहिंजे विच मां विथी ख़तमु करे छॾींदो एग्ज़ैक्टली त पोइ छा केपी बलूचिस्तान कंदो छा न बलूचिस्तान नथो थी सघे नथो थी सघे छाकाणि हुते आबादी वधीक आहे हुते शहरी इलाइक़ा वधीक आहिनि हुते जी कंपोज़िशन डिफरेंट आहे सोसाइटी जी बलूचिस्तान इज़ डिफरेंट तक़रीबन सॼो बॉर्डर हिन वक़्तु जेको आहे उहो मिले थो अफ़गानिस्तान सां माहौल जेको आहे उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी डिफरेंट ई सूरत हाल क्रिएट कई वेठो आहे ऐं सभु इहे सभु पंहिंजी जॻह ते नंढड़ी ॻाल्हि पई रखी वेठो पोइ अचूं था पिया वरी साॻियो कारनामा ॾिठा आहिनि असां सिंध गवर्नमेंट जा उहे जेको जॾहिं खां कैमरा लॻणु शुरू थिया आहिनि तॾहिं खां कारनामा नज़र अचनि था पिया 28 सालनि पहिरियां जी चोरी थियल गाॾी जेका आहे उहा साम्हूं आई आहे त हुन ते चालान थियो आहे ऐं उहा हले थी पई कराची में फर्स्ट क्लास 28 साल पुराणी गाॾी इहो चालान थी उनजो चोर जेको आहे नंबर प्लेट बि चेंज न कयो छा त कोयटा मां वञी रजिस्टर थियल आहे यस कोयटा रजिस्टर थियल आहे भली पे हाणे उनजे मालिक खे जेको अञा उनखे उहो ॾुख विसरी वियो हुजे शायदि 28 साल पुराणी उनजी गाॾी हली वई ग़रीब माण्हू जी 28 साल पहिरीं बि ठीकु आहे उन ज़माने में नई या पुराणी गाॾी महांगी हूंदी उन ग़रीब खे विसरी हूंदो त वरी हुनखे लूणु बुरकियो अथनि चालान मोकिले अच्छा ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिन सां इन जो पॉज़िटिव पासो बि आहे त चलो इहो बि एक्सपोज़ थियनि पियूं त हिन गाॾी खे हाणे झलिजे त किथे हिन गाॾी खे सिर्फ़ु बसि चालान 10,000 रुपया अगरि हू भरे छॾे मालिक जेको पुराणो मालिक हो जेको असली मालिक आहे त हू जेको चोर हो या जिन्हनि जेको हाणे हलाइनि पिया उहे उन्हनि खे फबी गाॾी लिकाए छॾींदा वरी फोन थी वेंदा वरी त पहिरीं हुनखे झले त वठंदा न उन सां जो उहो ई आहे न ॻाल्हि इहा आहे त उहे डंपरनि जी उहा खून रेज़ी जारी आहे मूंखे ख़बर नथी अचे त ही बेसिकली छा हुन सां फ़र्क़ु छा पियो ट्रैकर लॻाए चवनि था अंदरि ईंदा डंपर कोन था लॻाइनि ट्रैकर हुनखे तव्हां कुझु करे नथा सघो न हुननि सां सरकार पंहिंजे पाण खे थोरो पासो कयो वारो एटीट्यूड रखे थी त पंजाब में त ऐलान कनि था त हेतिरा 1,000 रुपया ॾींदासीं अगरि तव्हां अगरि ॿुधायो त किथे किथे अॻवानी वेठा आहिनि यस एक्सट्रीम मेजर आहे इहो तमामु ये वॾी ॻाल्हि आहे त ॼण को मतिलबु ही को बाक़ाइदा माना ॼण माना हिकिड़ा इश्तिहारी मुज़न थी आहे यस इश्तिहारी मुज़न ते पैसा रखबा आहिनि न यस त जेको ॼाण ॾींदो हुनखे हेतिरा पैसा ॾींदासीं यस त मूं ई सोचियो पियो अगरि सिंध हुकूमत ऐलान करे त हिते त माण्हू करोड़पति थी वञनि 10,000 रुपया करे एतिरा ॿुधाईंदासीं इधर बि वेठा इधर बि वेठा इधर बि वेठा लेकिन हिते एतिरी गणती आहे पंजाब जी त पंजाब खे साफ़ करिणो आहे असांजी ख़ैर आहे बसि एॾे वॾे सभु जाइ ते ख़ैर आहे कल्ह पाण डिस्कस बि कयोसीं त EU जे तरफ़ां जेको आहे उहो GSP स्टेटस ते मसइला
बरक़रार हूंदा। अॼु EU एनवाई जो रिस्पॉन्स अची वियो आहे त भई तव्हांखे पंहिंजा इहे ह्यूमन राइट्स कोर्ट्स ऐं इहे सॼा मसइला हल करणा पवंदा बिफोर द रिव्यू, न त रिव्यू तव्हांजो चैलेंज थी सघे। ह्यूमन राइट रिकॉर्ड ह्यूमन राइट्स पंहिंजा जेके तव्हांजे मुल्क में मसइला आहिनि, इवन पेका लॉज़, इवन इहे सॼा हिननि मैंशन कया आहिनि त इज़हार आज़ादी, इहे सभु तव्हांखे ख़तमु करणा हूंदा। ठीकु करणा हूंदा। हाणे यूरोपियन यूनियन तव्हांजी हिकिड़ी वॾी मंडी आहे, वॾो तव्हांजो हिकिड़ो जेतिरो बि तव्हांखे थोरा $2-2.5 बिलियन जी एक्सपोर्ट तव्हांजी थिए थी, अलाए $2 बिलियन $2.5 बिलियन जी $2 बिलियन जी तक़रीबन $2-2.5 बिलियन जी जेका तव्हांजी एक्सपोर्ट थिए थी, उन मां हिकिड़ो ॻच हिसो जल्दी मेजर हिसो न अमेरिका बि वञे अमेरिका में ॾींदो हा, त मेजर EU ऐं हुते तव्हांखे टैरिफ न आहे। यस ट्रेड इहो वॾो फ़ाइदो आहे। ठीकु आहे। हीअ यूरोपियन यूनियन तव्हां ग़रीब मुल्कनि खे हिकिड़ो सहूलियत ॾिनल हुई। हाणे जो मोट में हू छा था घुरनि, हू IMF वांगुरु तव्हांखे न व्याज घुरनि था न कर्ज़, हू चवनि था पंहिंजे इंसानी हक़नि खे पंहिंजे माण्हुनि लाइ शयुनि खे बहितर कयो। ही छा पेका कानून आहे, इंसानी ट्रायल्स ऐं सो ऐं पाकिस्तान न कंदो, जेको मूंखे लॻे थो त छाकाणि त हू त मसइलो इहो आहे त हू त मुल्की मुफ़ाद में थिए पियो। हाणे मुल्की मुफ़ाद में इहे इंसानी हक़नि जी भंकड़ी बि थींदी, इज़हार जी आज़ादी खे दॿायो बि वेंदो, जेको कुझु थिए पियो इहो थींदो रहंदो मुल्की मुफ़ाद में, मुल्की मुफ़ाद में। ऐं जेको मुल्की असल मुफ़ाद आहे त हुनजी एक्सपोर्ट जारी रहणु खपे यूरोपियन यूनियन में। उहो थी वियो ठीकु आहे, वॾे मुफ़ाद जे करे असीं $1-1.5 बिलियन जी किथां आणींदासीं एतिरी वॾी मंडी? पोइ मंडी त रहंदी पर असां ते टैरिफ लॻी वेंदो। यस आख़िर असीं शयूं उअं ई असांखे सुधारणु खपनि। असांखे आख़िर असीं मतिलबु पर हिकिड़ी बदकिस्मती आहे त यानी इहा ईअं आहे त आऊं पंहिंजे पाड़े वारे घर में वञी या पाड़े वारो अची मूंखे चए त यार पंहिंजे घर में को सफ़ाई त कंदो कर यार, कोई हितां धप अचे थी यार, थोरो सफ़ाइयूं करे वठो यार, हिते हीअं करे वठो, तव्हांजी हीअ ॾिसो यार ही रेलिंग टुटी पई आहे, ॿार मथां ख़ुदा न ख़ास्ता किरी न पई, रेलिंग ठाराए वठो यार, ही तव्हांजी शॉर्ट सर्किट थिए पियो, तव्हांजे घर खे बाहि लॻी वेंदी, महिरबानी करे घर। इहो अगरि मूंखे अची चए तव्हां चए बकवास न कर, न रहंदो तव्हांखे फ़ाइदो बि ॾिए। अच्छा तव्हांखे मुफ़्त पाणी बि ॾिए पियो, ॿियूं बि शयूं ॾिए पियो, पर आऊं चवां बकवास न कर, हीअ आऊं मुल्की पंहिंजे घर जे मुफ़ाद में जेको आहे इहो सभु जेको आऊं कयो वेठो आहियां, छा त मंतक आहे ऐं सलाम आहे। आसिरो बि न आहे न, माना का चए थी न त जीअं इंटरनेशनली भला गवर्नेंस असांजे एजेंडा ते आहे ई कोन, छाकाणि जंहिं गवर्नेंस तव्हांजे एजेंडा ते आई आहे सर, उन ॾींहुं तव्हांखे ॿ शयूं बुनियादी तव्हांजे लाइ मसइलो पैदा थी वेंदी। हिकिड़ो तव्हांखे करप्शन बंदि करणी पवंदी, ॿियो तव्हांखे पंहिंजे पराए जी तमीज़ ख़तमु करणी पवंदी, मैरिट आणणो पवंदो, ऐं तव्हांखे तनक़ीद बर्दाश्त करणी पवंदी अगरि तव्हां ऊंधो कमु कयो पिया त। इहे टई कम पाण खां कोन पुॼंदा सर, भले यूरोपियन यूनियन असांखे न करण ॾे, एक्सपोर्ट न करण ॾे। ठीकु आहे, वरी महिरबानी सां नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदे प्रोग्राम में।